चवन था तव्हां अहिड़ी जगह ते रुको धर्मशाला में जाते न मैनेजर हुजे न रजिस्टर हुजे। तव्हांजो मित्र उन धर्मशाला में ऐं धर्मशाला में 25 कमरा ठहियल तव्हांखे पक है तव्हांजो दोस्त तव्हांजो यार तव्हांजो मित्र वो हिननि 25 कमरनि जे कंहिं हिकु कमरे में आहे। कहिड़े में आहे पतो न आहे। पोइ माण्हू छा हिकु हिकु दरवाजो खटखटाए त केॾी परेशानी आहे। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे पंहिंजे मित्र खे पाइण जो? त संत ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। चयूं विच में वञी करे आंगन में आवाज़ जो पंहिंजे मित्र खे त ओ मुंहिंजा मित्र, ओ भाई तूं काथे आ, हली आ मुंहिंजा मोहन। त उहो नालो ॿुधी करे ॿाहिरि निकिरी ईंदो त मूंखे केरु थो सॾु करे। आहे की न? विच में बीह करे अगरि तव्हां आवाज़ कंदव त जंहिं बि रूम में हूंदो उहो निकिरी ॿाहिरि ईंदो कि मूंखे कोई सॾु थो करे। हिकु हिकु दरवाजो खटखटाइण ॾाढी परेशानी आहे, झंझट आहे वॾी। त अहिड़ी तरह सां चवनि था भक्त खे भलो पतो न हुजे कि भगवान काथे वेठा आहिनि, कहिड़े कमरे में भगवान लिकियल वेठा आहिनि, पर अगरि प्रेम में भरिजी करे उन जे नाले खे पुकारे छॾे, हरे कृष्ण हे हरि हरे नारायण हे गोविंद, प्रभु हलिया कृपा कर, त पोइ भगवान जाते भी हूंदा निकिरी ॿाहिरि हली ईंदा। भगवान चवनि था तूं मूंखे न ॻोल्ह, तूं काथे मूं वटि पहुची सघंदे, तूं मूंखे केवल आवाज़ ॾे, मां तो वटि हली ईंदुमि। इहो भक्ति योग।